प्रोग्राम टाइमलाइन सां गॾु आऊं आहियां असद मुमताज़। नाज़रीन, मुल्क में जेका दहशतगर्दी आहे उन जे लाइ हुकूमत पारां APC कॉल कई वई आहे ऐं APC में शिरकत लाइ PTI इनकार करे छॾियो आहे। मुल्क में हिकु तरफ़ असां ॾिसूं था पिया त सियासी इस्तेकाम जो सुवाल आहे त सियासी इस्तेकाम पैदा थिए। जेसिताईं सियासी इस्तेकाम न थींदो तेसिताईं मुआशी इस्तेकाम जो को सुवाल ई पैदा नथो थिए। मुआशी इस्तेकाम में बहितरी न ईंदी। उहो तॾहिं थींदो जॾहिं हुकूमत ऐं अपोज़िशन गॾु वेंदा। जॾहिं हुकूमत ऐं अपोज़िशन गॾु वेंदा त तमामु मसइलनि ते ॻाल्हि ॿोल थींदी ऐं मसइलनि जो हल बि निकिरी सघे थो पियो। PTI हुकूमत पारां हालिया जेको हमिलो थियो आहे पेशावर में मस्जिद जे मथां ख़ुदकुश हमिलो थियो, उनखां पोइ APC जी कॉल कई वई ऐं PTI क़यादत उन APC में शिरकत खां इनकार करे छॾियो आहे। त हिकु प्रोग्राम असां इन ते ॻाल्हाईंदासीं त माज़ी में असां ॾिठोसीं त हुकूमत ऐं अपोज़िशन जे विच में हज़ार इख़्तिलाफ़नि जे बावजूदु, हज़ार हिक ॿिए ते तनक़ीद जे बावजूदु, हज़ार इल्ज़ामनि जे बावजूदु बि जॾहिं मुल्क में ख़ासि करे पेशावर वारो APC पब्लिक स्कूल वारो वाक़ियो हुजे या उनखां पोइ वारा के मामला हुजनि त हुकूमत ऐं अपोज़िशन जे विच में कम अज़ कम राब्तो ज़रूरु हूंदो ऐं इन मामलनि ते हुकूमत वेंदी। हिन दफ़े अपोज़िशन वेहण खां इनकार करे छॾियो आहे ऐं वेहण खे इनकार जा सबब कहिड़ा आहिनि, इन तरह जा इनकार मुल्क खे काॾां वठी वेंदा। हिकु प्रोग्राम असां इन ते ॻाल्हाईंदासीं ऐं गॾो गॾु ॻाल्हाईंदासीं त हिकु तरफ़ हुकूमत चाहे थी पई त मुल्क में सियासी इस्तेकाम अचे, उन लाइ हू वक़्तनि ब वक़्तनि पंहिंजो नुक़्ते नज़र बि पेश कंदी पए। ॿिए पासे असां ॾिसूं पिया त अपोज़िशन जूं गिरफ़्तारियूं, मिसाल शहबाज़ गिल जी गिरफ़्तारी, उनखां पोइ आज़म सवाती जी गिरफ़्तारी, उनखां पोइ फवाद चौधरी जी गिरफ़्तारी, उनखां पोइ चौधरी बिरादरान जे घरनि ते पुलिस जूं चाढ़ियूं ऐं उनखां पोइ शेख रशीद जी गिरफ़्तारी ऐं शेख रशीद जी कल्ह गिरफ़्तारी थी आहे। अॼु उनजे ख़िलाफ़ 2 वधीक केसिस जेके उहे रजिस्टर कया विया आहिनि। त इहो कहिड़ो सुवालु आहे? हिकु तरफ़ मां सियासी इस्तेकाम जी ॻाल्हि पिया कयो, ॿिए पासे अपोज़िशन जी गिरफ़्तारियूं पिया थियनि पियूं त इहे के अपोज़िशन जूं गिरफ़्तारियूं आहिनि, सियासी हवाले सां उनखे फ़ाइदो कंहिंखे थिए थो, इन ते पिणु ॻाल्हाइबो। ऐं KPK पंजाब असेंबली जी चूंडनि लाइ इलेक्शन कमीशन जो इजलास जारी आहे ऐं कहिड़ी इजलास उन हवाले सां कहिड़ी तारीख़ ॾिनी पई वञे, इन तमामु मौज़ुअनि ते ॻाल्हाइबो। हिन असांजे प्रोग्राम में जॉइन कयो आहे मुल्क जो नामियारो तजज़िया निगार ऐं कॉलमिस्ट जनाब शहाब ओस्तो साहब। शहाब साहब, प्रोग्राम में ख़ुशि आमदीद सर। ऐं शहाब साहब, सभ खां पहिरियों त इहो ॿुधाइजो त असां ॾिसूं था पिया त मुआशी तौर ते जेको मुल्क जो हाल आहे हाणे त बार उनखां वाक़ुफ़ु आहे त डिफ़ॉल्ट जी तलवार लटकियल हुई, IMF सां ॻाल्हियूं थींदियूं, होपफुली डिफ़ॉल्ट जी तलवार कंहिं हद ताईं थोरी परे थी वेंदी। दहशतगर्दी हिकु दफ़ो ॿीहर कर खयों आहे, इस्लामाबाद, कोयटा ऐं हाणे पेशावर। हुकूमत APC घुराइण पई चाहे त कम अज़ कम सियासी क़यादत जेका आहे उहा हिकु पेज ते हुजे। PTI इनकार करे छॾियो आहे त हू कंहिं बि APC में शिरकत न कंदा। कीअं पिया ॾिसो असांजी सियासी क़यादत जी इहा रवैया? साईं ॾिसो, अफ़सोस सां मूंखे चवणो थो पवे त हाणे असांजे लाइ ॾाढो ॾुखियो थी पियो आहे त PDM खे PTI खां अलॻि करे उनजो तजज़ियो कजे या उनखे अलॻि सम्झिजे। जी, सची ॻाल्हि इहा आहे त जेका स्टाइल ऑफ गवर्नेंस चओ, इकोनॉमिक पॉलिसीज़ चओ, पॉलिटिकल एजेंडा चओ, जी, ऐं जेको हिन वक़्तु जेका असांजी मुल्क जी जेका मजमूई सूरत हाल आहे उन में जेकॾहिं इहो सोचिजे त ॿिन्ही मां कहिड़ी पार्टीअ वटि को प्लान आहे त मां त इहो ई चवंदुसि त ॿिन्ही वटि कुझु बि कोन्हे। ॿिन्ही जो तरीक़ा वारदात बिल्कुलु हिकु जहिड़ो आहे। फ़र्क़ु सिर्फ़ु इहो आहे त पहिरियों एस्टेब्लिशमेंट इमरान ख़ान सां गॾु बीठी हुई, हाणे एस्टेब्लिशमेंट PDM सां गॾु बीठी आहे। जी, पहिरियों इमरान ख़ान साहिबु बि IMF ॾे वियो, हाणे PDM बि IMF ॾे वञे थी। ऐं न त इमरान ख़ान खे को उन वक़्तु जॾहिं हुकूमत में हुयो आम ग़रीब माण्हू जो को अहसासु हुयो। उन वक़्तु जेके इमरान ख़ान साहिब जी पॉलिसीज़ हुयूं बिल्कुलु उहे ई हुयूं जेके पीपल्स पार्टी जूं ऐं PMLN जूं हुयूं। उहे ई तव्हां ॾिसो त जेके वॾा टाइकून्स हुया उहे करप्शन पिया कनि। रियल एस्टेट वारा इहे जेके तव्हांजा लैंड माफ़िया जेका हुई उन्हनि खे खुली छुटी मिली वई, उन्हनि खे जेको आहे सो इम्यूनिटी मिली वई त जेको वणेव कयो, तव्हां खां न पुछियो वेंदो, किथां बि पैसा आणियो, तव्हां सिर्फ़ु डेवलपमेंट कयो। नतीजे ते तव्हां हशर ॾिठो त छा थियो। बाद में इमरान ख़ान चयो त हा मूंखां ग़लती थी आहे, लैंड माफ़िया खे मूंखे इम्यूनिटी ॾियणु घुरिबी हुई। त तव्हां जेकॾहिं मवाज़नो कंदव त ॿिन्ही जूं इकोनॉमिक पॉलिसीज़ ऐं ॿिन्ही जो गवर्नेंस, बल्कि साॻिया ई माण्हू आहिनि जेके मुख़्तलिफ़ पार्टियुनि में पिया घुमनि फिरनि था, जिते उन्हनि खे नज़र थो अचे अॼु तव्हां इशारो मिले थो त हाणे तव्हां हीअ पार्टी छॾियो, उन पार्टी में वञो
तो इनजे करे मूंखे जेकॾहिं तव्हां चवंदव त मां वेही का इन जो कुझु तजज़ियो कयां त भला इमरान ख़ान कहिड़ी ॻाल्हि में ग़लति आहे ऐं PDM कहिड़ी ॻाल्हि में सही आहे, यकीन कयो त मुंहिंजे लाइ ॾाढो ॾुखियो थींदो, बल्कि नामुमकिन थींदो। मुंहिंजे नज़र में हिन वक़्तु असांजे मुल्क जी जेका लीडरशिप आहे, सॼी जी सॼी लीडरशिप मुकमिल तौर ते नाकाम वञी चुकी आहे। हाणे सॼो जेको बि मुस्तक़बिल आहे, जेको बि कारोबार आहे हिन रियासत जो, उहो आहे IMF जे हथ में, वर्ल्ड बैंक जे हथ में, एशियन डेवलपमेंट बैंक जे हथ में, या जेके असांखे कर्ज़ ॾींदा उन्हनि जे हथ में, चाइना जे हथ में। हाणे असां गिरवी थियल आहियूं ऐं असांजी जेका जेको सोवरेनिटी चइजे या जेका आज़ादी चओ, तव्हां पंहिंजी क़ौमी आज़ादी जंहिंसां तव्हां पंहिंजा आज़ादाना फ़ैसिला करे सघो था, उहा मुकमिल तौर ते मशरूत थी चुकी आहे। जेके असांजा लैंडर्स आहिनि, जेके इदारा आहिनि, दुनिया जा बैन अल-अक़वामी जेके फाइनेंशियल इंस्टीट्यूशन्स आहिनि, असां हाणे हालत इहा थी वई आहे जो का बि पॉलिसी, भली उहा फिस्कल पॉलिसी हुजे, भली उहा तव्हांजी जेको आहे सो इकोनॉमिक के मॉनिटरी मेजर्स हुजनि, कुझु बि कोन था करे सघो। तव्हांखे लेवी करण जी इजाज़त बि कोन्हे। तव्हांखे पेट्रोल जी क़ीमत ॼाणींदे बि त हिन वक़्तु 35 रुपया लीटर ते जेकॾहिं तव्हां वधाईंदव त हिन सां छा तबाही थींदी, तव्हां कुझु नथा करे सघो। तंहिंजे करे हीअ हिकिड़ो टोलो आहे करप्ट क़िस्म जे ऐं हिकिड़े बेज़मीर क़िस्म जे सियासतदाननि जो टोलो आहे, जिन खे मुल्क हथ अची वियो आहे। ऐं हिन में सभु शामिल आहिनि, हिन में जनरल बि शामिल आहिनि, हिन में मां कंहिं हद ताईं चवंदुसि जुडिशरी बि शामिल आहे। ॾिसो, इलीट्स जी जेका क्लब आहे उन में सभु शामिल आहिनि। फ़र्क़ु सिर्फ़ु इहो आहे त के साम्हूं था अची कनि, के पुठियां था वेही कनि। सो जेकॾहिं तव्हां ॾिसंदव त शवाब साहब कते कलाई मां तव्हां इहो पिया चओ त सॼो जो सॼो आलो ई मतिलबु बिगड़ियल आहे, हीउ सॼो चइबो आहे न त आला का आला ही जो है वो बिगड़ा हुआ है, त हीउ सॼो सॼो आला बिगड़ियल आहे। त ॾिसो न, हाणे कहिड़ी दुनिया जे मुल्क में तव्हां ॿुधो हूंदो त साईं असां इलेक्शन्स न कराईंदासीं, आइन तो चवे त तव्हांखे 3 महीननि में इलेक्शन कराइणी आहे। हा, जेकॾहिं मुल्क में का जंग लॻे, को अहिड़ी का हालत थी वञे जो तव्हांजे लाइ मुमकिन ई न हुजे, हालांकि जंगनि में बि इलेक्शन्स थींदा रहिया आहिनि दुनिया में, पर जेकॾहिं फ़र्ज़ु कयो असां वटि एमरजेंसी जा प्रोविजन्स आहिनि जंहिंमें तव्हांखे एमरजेंसी इन्फोर्स करणी थी पए, पर उन सूरत हाल में जॾहिं मुल्क जी हालत अहिड़ी हुजे जो तव्हांजे लाइ इलेक्शन कराइणु अमली तौर ते मुमकिन ई न हुजे, पर हे चवनि था असां इलेक्शन न कराईंदासीं। ऐं इन ते ॾिसूं था हाणे कोर्टूं छा थियूं कनि। आम चोॿोल इहो ई आहे त शायदि टेक्नोक्रेट सेटअप ईंदो। ऐं हाणे ॾिसो, हिन वक़्तु मां सम्झां थो जेको अलमियो आहे उहो इहो आहे त जेके 20 करोड़ माण्हू आहिनि उन्हनि खे, बल्कि अञा 22 करोड़ माण्हू जेके आहिनि, सवाइ इहो चंद हज़ार जेको इहो टोलो आहे हिननि जो पंहिंजे हुकुमराननि जो, इन्हनि खे छॾे सॼो मुल्क जेको आहे सो हिन वक़्तु बेवस आहे। ऐं मथां माण्हुनि खे इहा इजाज़त बि कोन्हे त हू का को एहतजाज करे सघनि, को रोड ते निकिरी सघनि, छाकाणि त तव्हां जीअं एहतजाज कंदव लखनि जी तइदाद में तव्हां ॾिसो त सिक्योरिटी फोर्सिस हिननि जेको आहे सो एॾी मज़बूत करे छॾी आहे, इंटेलिजेंस जा इदारा तव्हांखे हिकदमि टेररिस्ट करार ॾेई या त मारे छॾंदा या तव्हांखे एंटी टेररिस्ट। शवाब साहब हिकु दफ़ो ॿीहर कते कलाए शवाब साहब, जेको अव्हां चओ पिया त हीउ सॼो जो सॼो सियासी जेका असांजी क़यादत, सॼी सियासी क़यादत जेका आहे उहा उनजो तरीक़े वारदात साॻियो आहे, उहो उनजी सिर्फ़ु शक्लूं तब्दील थियनि पियूं, अमल साॻा आहिनि, त छा उनजो हिकिड़ो वॾो सबबु इहो न आहे त मुल्क में जेका नज़रियाती पॉलिटिक्स हूंदी उहा हाणे ख़तमु थी वई आहे या कमज़ोर आहे, उन करे हीअ हिकु अपॉर्चुनिज़म वारी सियासत आहे, इन करे खयों आहे या इन जूं पारूं मज़बूत थियूं आहिनि? कहिड़े बि तरीक़े सां हिनजो तजज़ियो करे सघूं था, पर ॾिसो जेका नज़रियाती पॉलिटिक्स आहे 1989 खां पोइ सोवियत यूनियन ख़तमु थी वियो, त भला पोइ पाकिस्तान सिर्फ़ु छो इन विगोड़ जो शिकार आहे। असांजे भरिसां केतिरा ई मुल्क आहिनि, उते बि नज़रियाती पॉलिटिक्स हुई, उहो बि सोवियत यूनियन जे ज़ोर जे वक़्त में उन्हनि जे मुल्कनि जे अंदरि बि लेफ्ट ऐं राइट जी सियासत हुई, पर अॼु शायदि न हूंदी। पर छाकाणि त उन्हनि मुल्कनि पंहिंजा जेके जमहूरी इदारा आहिनि उहे मज़बूत कया, उन्हनि डेमोक्रेसीअ खे मज़बूत कयो, रूल ऑफ लॉ एस्टेब्लिश कयो, अकाउंटेबिलिटी पैदा थी। ऐं हुकुमराननि खे जेसिताईं ख़ौफ़ न थींदो, जेसिताईं हुकुमराननि खे कानून जो ख़ौफ़ न थींदो, जेसिताईं हुकुमराननि खे इहो ख़ौफ़ हूंदो त असांखे साफ़ शफ़ाफ़ इलेक्शन में माण्हुनि खे फेस करणो आहे, जेसिताईं हिन मुल्क में इहो अहिड़ो को कानून
कानून जो जेको इतलाक आहे या कानून रूल ऑफ लॉ जेको आहे जेसि ताईं उन लेवल ते न पुॼंदो त हुकुमरान कहिड़ो बि हुजे जी उनखे इहो ख़ौफ़ थींदो, ख़ुदि जनरल्स खे बि इहो ख़ौफ़ थींदो, जजनि खे बि इहो ख़ौफ़ थींदो, सभिनी खे ख़ौफ़ थींदो त न कानून जेको असांखे ॾिसे थो ऐं कानून जी पकड़ खां असां न बचंदासीं। जेसि ताईं उहो कानून उन कानून जी पकड़ जेसि ताईं न थींदी तव्हां कुझु बि कयो इहो पोइ चैरिटीअ में ॾिसो सियासत न थींदी आहे। बिल्कुलु सही। जिते बि सियासतदान खे जिते बि मौक़ो मिलंदो हो पंहिंजी ताक़त ऐं पंहिंजी दौलत खे पियो वधाईंदो। जेसि ताईं तव्हां बंद न ॿधंदव ऐं बंद ॿधण लाइ तव्हांखे ताक़तवर क़िस्म जा जमहूरी अदारा घुरिजनि, हिकिड़ी इंडिपेंडेंट ऐं बाज़मीर जेको आहे सो कोर्टूं हुजनि, अदालत हुजे जिन खे को ख़ौफ़ न हुजे। हिते तव्हां ॾिसो त कहिड़े तरीक़े सां फ़ैसिला था थियनि, हिकिड़ो फ़ैसिलो कीअं थो थिए वरी ॿियो फ़ैसिलो कीअं थो थिए। हिकिड़ो रूल ऑफ लॉ ऐं हिकिड़ी सर्टेनिटी ऑफ लॉ जो हिकिड़ो प्रिंसिपल आहे त तव्हां जॾहिं हिकिड़ो दफ़ो कानून जेकॾहिं इंटरप्रेट थी थो वञे, रूल बणिजी थो वञे त पोइ उनखे चेंज आम तौर ते सुप्रीम कोर्ट न कंदी आहे। हेठियूं कोर्टुनि खे त चेंज करण जो को उन्हनि वटि त को जेको आहे ज़रियो ई कोन्हे, उन्हनि खे त सिर्फ़ु अप्लाई करिणो आहे। पर तव्हां ॾिसो त साॻिया ई फैक्ट्स आहिनि, साॻिया ई सर्कमस्टांसिस आहिनि, पर तव्हां ॾिसो त हिकिड़ो फ़ैसिलो हिकिड़ो आहे, वरी उन्हनि फैक्ट्स ऐं सर्कमस्टांसिस ते ॿियो फ़ैसिलो अची थो वञे। त का जॾहिं सर्टेनिटी कोन्हे, यकीन वारी कैफ़ियत कोन्हे, जॾहिं तव्हां कोर्ट में वञो था तव्हांखे यकीन कोन थो अचे जेको फ़ैसिलो अॻु में थियल आहे वरी कोर्ट उन ई फ़ैसिले ते अमल कंदी या वरी नई का इंटरप्रिटेशन कंदी, त पोइ ॿुधायो कीअं हलंदो निज़ाम। वॾी महिरबानी शहाब भुट्टो साहब, अवां तफ़सीली तौर ते असांजे मुल्क जो जेको सियासी मंज़रनामो आहे उन ते पंहिंजो नुक़्ते नज़र पेश कयो। नाज़रीन, IMF जा नवां शर्त त सरकारी 17 खां 22 ग्रेड जे ऑफिसरनि जा असासा ज़ाहिर कया वेंदा, न रुगो उन्हनि जा बल्कि उन्हनि जे ख़ानदान जा पिणु असासा ज़ाहिर कया वेंदा। ऐं अॼु हुकूमत उन ते अमल दरामद करणु शुरू करे ॾिनो आहे ऐं असासा जमा थियणु शुरू थी विया आहिनि। IMF सां पाकिस्तान जी ॻाल्हियूं आख़िरी मरहले में आहिनि ऐं उमेद पई कजे त IMF सां इहे ॻाल्हियूं कामयाबु थींदियूं। उनखां पोइ मुआशी तौर ते का बहितरी जी उमेद थींदी या अञा महांगाई वारो जेको गिराफ़ आहे उहो वधंदो। IMF ई असांजी मैशत जो हल छो आहे, अॼु जो प्रोग्राम में असां इन ते ई ॻाल्हाईंदासीं। गॾोगॾु ॻाल्हाईंदासीं त डॉलर ऐं पेट्रोल जे महांगे थियण खां पोइ मुल्क में महांगाई जो तूफ़ान आयल आहे। इन तमामु तर मामले में आम माण्हू कीअं सर्वाइव करे सघंदो, आम माण्हुनि लाइ कहिड़ा घस आहिनि, ही मैशत जी बहितरी लाइ हुकूमत खे छा करणु घुरिजे ऐं ख़ुदि जेका रिफॉर्म्स जी ॻाल्हि कई पई वञे उहे अमली तौर ते कीअं हुजणु घुरिजनि। प्रोग्राम में इन्हनि तमामु मौज़ुअनि ते ॻाल्हाईंदासीं। हिन वक़्तु असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे मुल्क जे नाले वारो मुआशी माहिर जनाब प्रोफेसर मुश्ताक मीरानी साहब। उन सां गॾोगॾु असांखे जॉइन कंदो अतीकुर रहमान साहब, पाण मुल्क जो नाले वारो मुआशी माहिर आहे, सरमाएदार आहे। उन सां गॾोगॾु असांखे जॉइन कंदो मुल्क जो मुमताज़ मुआशी माहिर जनाब इंजीनियर अब्दुल जब्बार मेमन साहब। साईं प्रोफेसर मुश्ताक मीरानी साहब, अव्हां खां प्रोग्राम जो आगाज़ पिया कयूं। पहिरियां त इहा IMF पंहिंजा शर्त वधाईंदी पई वञे, जीअं जीअं ॻाल्हियुनि जो सिलसिलो शुरू थियो असां ॾिठोसीं त IMF जा शर्त खुटनि कोन पिया ऐं हाणे इन हद ताईं अची विया आहिनि त कम अज़ कम 17 ग्रेड जा जेके ऑफिसर आहिनि 22 ग्रेड ताईं उन्हनि जा असासा ज़ाहिर कया वेंदा। तव्हां कीअं पिया ॾिसो इन तरह जा शर्त में का कंहिं माशी तौर ते का बहितरी ईंदी साईं? असां त हाणे पहिरीं ॻाल्हि आहे त ही माइनर कंडीशन आहे जेके बि सरकारी ऑफिसर आहिनि ऐं हूअं बि अॻु में इहो कानून आहे सरकारी मुलाज़िमनि लाइ त तव्हां पंहिंजा एसेट बि ज़ाहिर कयो ऐं उन खां पोइ जॾहिं बि जेकॾहिं का मिल्कियत था वठो या खपाए था त उहो असां वटि जेको अदारे जो सरबराह आहे उन वटि इंफॉर्मेशन रखी इहो मोकिलियो। इहो नॉर्मल आहे ऐं इहो कुझु न आहे। असुल जेके इशू तव्हांखे बैकग्राउंड ॿुधायां उहो दोस्त पंहिंजा ॿिया जेके आहिनि इंजीनियर जब्बार साहब उहे तव्हांखे ॿुधाईंदा, अतीक साहब ॿुधाईंदो। हिन जेकॾहिं ऐं ज़रूर ई जॾहिं कामयाबु थींदा ऐं IMF जा शर्त क़बूल कंदा त पोइ $10 बिलियन खां वधीक जेको वर्ल्ड बैंक ऐं एशियन डेवलपमेंट बैंक या जेके डोनर्स आहिनि उहे पैसा ॾींदा। हिन फ़िलहाल उन्हनि रोके छॾिया आहिनि, इहो ज़हन में रखो। उन खां पोइ सऊदी अरब जेको आहे सो उहो पैसा बि ॾींदो, इन्वेस्ट बि कंदो, UAE ॾींदो ऐं ॿिया जेके मल्टीलेटरल डोनर्स आहिनि उहे बि ॾींदा। तंहिंजे करे सिर्फ़ु IMF त हुननि जो हिकिड़ो विंडो आहे, हिकिड़ो मिरर आहे, हिकिड़ो माना साम्हूं हिकिड़ो अदारो या एजेंट चओ, बाक़ी हुननि जे पोयां सॼी दुनिया जा जेके बि कर्ज़ ॾींदड़ धुरियूं आहिनि उहे हुनखे इंतज़ारु थियूं कनि, इहो ज़हन में रखो।
ऐं ॿियो काफ़ी जेके हू वर्ल्ड बैंक जेको IMF चवे थो हुन में हक़ीक़त बि आहे। मिसाल जे तौरु तव्हां हथरादू सब्सिडी ॾींदा वञो, मार्केट रेट वधीक हुजे, तव्हां पैसा असां टैक्स पेयर खां वठी उनखे घटि ॾियो, आख़िर किथे त हद थींदी न। ऐं चवनि था त मार्केट नोबॉडी बीट्स द मार्केट, मार्केट जा हिकिड़ा पंहिंजा कानून जेको असां तव्हांजे मथां आहिनि, तंहिंजे करे हुननि जो इहो चवणु अथव मार्केट जे लिहाज़ सां कयो। बाक़ी हाणे जेकॾहिं जेके गुरबत खां हेठि आहिनि लकीर खां, उन्हनि खे तव्हां जीअं बेनज़ीर या एहसास प्रोग्राम आहे उनजे तहत ॾियो। ऐं ॿियो उन्हनि खे आहे त भई पेट्रोल ते सब्सिडी ख़तमु करे तव्हां उन्हनि जो वधायो, बिजलीअ ते जेका सब्सिडी आहे उनखे बि तव्हां ख़तमु कयो, गैस ते सब्सिडी आहे या ॿिया। हिननि छा कयो हो जो ओवर टाइम में 30-40 सालनि खां जेका मईशत हुई न उहो गैर फितरी तौरु हलाइनि पिया, गैर फितरी तौरु। ऐं उन खां पोइ जेका पहिरें में मां तव्हांखे अॻु में प्रोग्राम था चयो, असुल जेका इम्तिहान हाणे थींदो हिन IMF जे मुआदे खां पोइ इहो आहे त तव्हां ग्रोथ रेट केतिरो था वधायो। तव्हां हिन वक़्तु सॼी दुनिया इहो थी चए त पाकिस्तान जी ग्रोथ रेट रुगो 2% आहे, घटि में घटि तव्हांखे 5 ऐं 7% ते ॾींदो, तॾहिं वञी शयूं बहितर थींदियूं। ऐं इहो बि मां तव्हांखे ॿुधायां, हाणे सॼा त हीअ त अंग अखर आहिनि न, हिकिड़े ॾींहं में मईशत कोन थींदी आहे। जीअं चवंदा आहिनि त रोम वॉज नॉट बिल्ड इन वन डे, माना रोम हिकिड़े ॾींहं में न इहो ठहियो वियो, या पाकिस्तान जी मईशत हिकिड़े ॾींहं में तबाह कोन थी, इहे सालनि जी जेका आहे बद इंतज़ामी जे करे इहो थियो। हाणे इहो आहे त गवर्नमेंट कीअं जेको आहे सो पॉलिसी ते अडॉप्ट करे ऐं बहितर करे। ॿी शइ जेको तव्हांखे मां इम्पोर्टेंट शइ जेका ॿुधायां थो, पॉलिटिकल इनस्टेबिलिटी आहे। पॉलिटिकल स्टेबिलिटी आहे ई कोन, इलेक्शन कोन था कराइनि, माण्हुनि जी जेका भञ ड्रा गिरफ़्तारियूं ह्यूमन राइट्स उनजी वायोलेशन पिए थिए। उन सूरत हाल में टेम्पररी भली उनजो IMF जा शर्त क़बूल कनि, पर पोइ जेकॾहिं वरी जेकॾहिं सियासत गंदी रही त नतीजनि वरी पाकिस्तान खे ॾुखिया ॾींहं ॾिसणा पवंदा। इहा मुंहिंजो प्रेडिक्शन आहे। ठीकु आहे, तंहिंजे करे तमामु ज़रूरी आहे। चओ पिया त जेसिताईं सियासी तौर ते अदब इस्तेहकाम न ईंदो तेसिताईं मैशत में बहितरी जा के इम्कान अव्हांखे नज़र कोन पिया अचनि, पोइ मैशत ईअं ई लूड़ी लंगड़ी थी हलंदी पवंदी न। पर उन सां जेके ॿिया नुक़सान थींदा त गुरबत वधी वई आहे, उन खां पोइ बेरोज़गारी वधी वेंदी, शयूं जेके मार्केट में पैसा हूंदा त मार्केट में तव्हां वटि शयूं कोन हूंदियूं। जीअं तव्हां ॾिठो त अटो जेको आहे गायब लॻो पियो, पेट्रोल तव्हांखे राशनिंग थींदो, माना हिकिड़ो सीरीज़ ऑफ थींदा। तंहिंजे करे तमामु ज़रूरी आहे त हुकूमत खे रियलाइज़ करणु घुरिजे त भई तव्हां इलेक्शन करायो ऐं उन खां पोइ इकोनॉमिक जेको चार्टर ऑफ इकोनॉमी आहे न जेको मिसाक मैशत। अच्छा इंजीनियर अब्दुल जब्बार मेमन साहब, सर अव्हांखे ख़ुशि आमदीद पिया कयूं प्रोग्राम में। अव्हां सर प्रोफेसर मुश्ताक मीरानी साहब जो तर्जुमो ॿुधो। हाणे सवाल इहो आहे त IMF सां ॻाल्हियूं असांजे आख़िरी मरहलनि में आहिनि। IMF जेके शर्तूं रखियूं असां उनखे आमकना सदकना चई तक़रीबन पूरी कंदा पिया वञूं ऐं हा चवंदा पिया वञूं। IMF जे प्रोग्राम खां पोइ कहिड़ा अहम इम्तिहान हूंदा जंहिंमां हुकूमत खे गुज़रणो पवंदो? देखो IMF जो जेको फोकस आहे, जेको तव्हां जूं असांजूं जेकी ॻाल्हियूं आहिनि उहे आहिनि इकोनॉमी जे हवाले सां। जी सर। पाकिस्तान में हिन वक़्तु जेको आहे सो हिकिड़ो मल्टीपल क्राइसिस आहिनि, जंहिंमें पॉलिटिकल क्राइसिस त आहिनि ई पंहिंजी जाइ ते आहिनि, सिक्योरिटी ऐं जेके एक्सटर्नल एंड फ्रॉम इंटरनल इहे क्राइसिस जेके आहिनि, जॾहिं इहे बि उन लाइन में बीहंदियूं आहिनि जंहिंमें इकोनॉमिक क्राइसिस हुजनि त पोइ मसइलनि खे संभालणु जेको आहे सो काफ़ी मुश्किल थींदो। हाणे जेकॾहिं असां वापसि अचूं ऐं इन हिकिड़ी जेके चइजे त ख़ुशबीनी सम्झो या हिकिड़ी ऑप्टिमिज़म सम्झो त हाणे IMF जेका आहे सा असांखे बेल आउट कंदी, त उन बेल आउट करण वारो जेकी डायरेक्शन्स हूंदियूं उहे हूंदियूं इकोनॉमिक डायरेक्शन्स। तव्हांजूं ॿियूं 2 डायरेक्शन्स जेसि ताईं करेक्ट न थींदियूं त तव्हांजी जेका इकोनॉमी आहे, हमेशह इकोनॉमी जी जेका फ़रोग़ आहे, इम्प्रूवमेंट आहे या सस्टेनेबिलिटी आहे, उहा हमेशह पॉलिटिकल स्टेबिलिटी सां ऐं हिकिड़ी सिक्योरिटी जे हालात जे ठीकु हुअण सां वाबस्ता हूंदी आहे। हींअर थोरी देरि पहिरें मां ॿुधो पिए मीरानी साहिबु चयो त भई फलाणा मुल्क पैसा ॾींदा, फलाणा जेके आहिनि से मुल्क शायदि यानी IMF खां पोइ जेको आहे सो कर्ज़ ॾियण जी आमादगी ते अची वेंदा। इहा बि हिकिड़ी हक़ीक़त आहे त
IMF में सब खां वॾे में वॾो जेको शेयर होल्डर आहे उहो आहे यूनाइटेड स्टेट्स ऑफ अमेरिका। यूनाइटेड स्टेट्स ऑफ अमेरिका जेको आहे सो उहो सम्झो त यानी इन चवण में मुंहिंजो ख़्यालु आहे का ॾुखियाई न हुअणु खपे त IMF मीन्स USA। हाणे USA जो जेको इन्फ्लुएंस आहे उहो हिन वक़्तु यानी इवन एतिरे हद ताईं आहे ग्लोबल इकोनॉमी जे हवाले सां त चाइना बि जेको आहे सो काफ़ी केयरफुल जेको आहे सो वे में पंहिंजा जेको आहे सो डिसीशन वठे वेठो। हालांकि चाइनीज़ जेका एशियन इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट बैंक ठाही आहे जंहिंमें जेतिरा पैसा हिन वक़्तु आहिनि या चाइना वटि पंहिंजा जेके रिज़र्व्स आहिनि मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में पाकिस्तान जे हवाले सां इहो चवंदा आहिनि त 7 समुंड खां हेठि माखीअ खां मिठी हिमालय खां मथे इन सॼी फ्रेंडशिप जे हवाले सां छा 8-10-12 बिलियन डॉलर्स जेके आहिनि से चाइनीज़ जेके आहिनि से पाकिस्तान में विझी सघिया पे या न। इहा हिकिड़ी डिस्कशन रही आहे अमंग इंडिपेंडेंट इकोनॉमिस्ट ऐं मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में के बल्कि मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु पंहिंजो कोन्हे घणनि माण्हुनि जो गॾियल ख़्यालु आहे जो असां काफ़ी माण्हुनि सां डिस्कशन्स कंदा आहियूं त चाइना जेके आहिनि से हिन वक़्तु काफ़ी मुझारे में आहे छाकाणि त यूनाइटेड स्टेट्स जेको आहे सो हिकिड़ी प्रिसिशन ऐं हाईटेक टेक्नोलॉजी में हींअर चाइना खे कंहिं तरीक़े सां कॉर्नर करण जी कोशिशि पियो थो करे ऐं प्लस जेका इकोनॉमी आहे चाइना जी उन में लो टेक ऐं मीडियम टेक जेके बि प्रोडक्शन आहे उन जो आधार आहे त यूरोपियन यूनियन ख़रीद करे ऐं यूनाइटेड स्टेट्स ख़रीद करे थोरो उहे मजबूरियूं असांजे उन माखी खां मिठी दोस्तीअ जे हवाले सां वधीक मुंहिंजो ख़्यालु आहे उहे प्रेफर्ड दोस्ती कंसर्न्स आहिनि चाइना जा। हाणे वापसि अचूं IMF करणु छा थी चाहे। ॾिसो IMF जा जेके 23 प्रोग्राम आहिनि उनमें काफ़ी प्रोग्राम जेके आहिनि से कंप्लीट थिया ऐं काफ़ी पार्शल माना रस्ते ते बीठा रुकिया वरी शुरू थिया। हाणे उन्हनि 23 प्रोग्रामनि जी जेका प्रिस्क्रिप्शन आहे जंहिंखे चइजे त उनजी दवा साॻी आहे। जेकॾहिं उन दवा जी असां ॻाल्हि कयूं त हिकिड़े हाणे त मां हैरान थी वेंदो आहियां त हिकिड़े मां यूनिवर्सिटी में वियो हुउसि त जेके ॿार ग्रेजुएट लेवल जे पहिरें क्लास में आहे उन्हनि खे बि इहे यादि हुआ त आख़िर IMF जी प्रिस्क्रिप्शन छा आहे। ॾिसो IMF जी प्रिस्क्रिप्शन हिन सूरत हाल में तव्हांजी डेवल्यूशन आहे जंहिंखे तव्हां तक़रीबन अचीव कयो वेठा। तव्हां इंटरबैंक खे जेको डार रोकण जी कोशिशि कई त इंटरबैंक में 223 सर कते कला बि माफ़ इंजीनियर साहब कते कला माफ़ हाणे असां अचूं था IMF खां पोइ वारे मामले ते त IMF खां पोइ कहिड़ा इम्तिहान शुरू थींदा सर। ॾिसो IMF खां पोइ तव्हांजा जेके इम्कानात आहिनि इन में त को शक शुबो न हुअणु खपे त पाकिस्तान में जेके ग़ुरबत आहे या उहे माण्हू प्रोग्राम बेनज़ीर प्रोग्राम इवन IMF वर्ल्ड बैंक एशियन डेवलपमेंट बैंक सभिनी डायरेक्ट जेके चइजे त हिकिड़ी इंटरवेंशन करण जी ज़रूरत महसूसु इन करे कई त हू बि इहो न चाहींदा आहिनि त कंहिं मुल्क में जेको आहे सो सियासी तौर ते एतिरो त जेको आहे सो हैजान पैदा थिए त ग़रीब माण्हुनि जी इहा जेका तादाद आहे उहा ॿाहिरि रोडनि रस्तनि ते निकिरे सिस्टम जो सत्योनाश करे। जीअं श्रीलंका तव्हांजे साम्हूं एग्ज़ाम्पल आहे त उते सदारती महल में विया इन्हनि खे रोकण जूं कोशिशूं ज़रूरु जेके आहिनि से मल्टीलेटरल या कसीरल जहती कंदियूं आहिनि। हाणे इन सॼे सूरत हाल खे रोकण लाइ थोरी देरि लाइ वापसि अचूं त छा थियण वारो आहे। ॾिसो थियण वारो इहो आहे त इकोनॉमिस्ट जा 2 पूल्स अथव हिते। हिकिड़े पूल्स में जेको जंहिंमें हफ़ीज़ पाशा आहे उहो काफ़ी लिखंदो रहियो आहे शायदि कारदार आहे। इन पूल्स में 35 खां वठी 40% जेको आहे सो महांगाई जो जेको आहे सो एस्टिमेट पे थो लॻायो वञे। हिकिड़ो इंडिपेंडेंट इकोनॉमिस्ट जो पूल आहे जंहिंमें डॉक्टर शाहिदा वज़ारत आहे घटि में घटि 18-19 माण्हू आहिनि। मां बि उते वेंदो आहियां असांजूं ॻाल्हियूं थींदियूं आहिनि त हिकिड़ो ट्रिग्नोमेट्रिक हिकिड़ो मॉड्यूल्स में इहे शयूं गुज़ारियूं वयूं त बाबा तव्हांजूं जेके 4-5 शयूं जेके IMF तव्हांखां कराए थी त आख़िर इन जो असरु जेको आहे सो महांगाईअ जे हवाले सां केतिरो फ़ीसद थींदो इहो असरु 40 खां मथे पियो थो वञे। हाणे असां चऊं त इहा हिकिड़ी थियोरिटिकल हिकिड़ी इकोनॉमिक मॉडलिंग आहे जंहिं मॉडलिंग में खणी 2-3% प्लस माइनस थी सघे थो पर एब्सोल्युटली कॾहिं बि एॾी वॾी फेरफार न ईंदी। असां चऊं त मॉडल ॾेखारे वेठो 40+ ऐं असां चऊं न 30+ इहो पॉसिबल न आहे त तव्हां वटि महांगाई जो इहो अंसर त ईंदो ई ईंदो। उन खां पोइ हिन मुल्क में जेके रिफॉर्म्स आहिनि उहे नथा अची सघनि छाकाणि त पॉलिटिकल इनस्टेबिलिटी आहे। बिल्कुलु ऐं पॉलिटिकल इनस्टेबिलिटी जेका आहे उहा असांजी जेका सियासी क़यादत आहे उहा
अलाए कॾहिं मैच्योर थींदी। एक तरफ़ मुल्क में माशी बहरान आहे, ॿिए तरफ़ दहशतगर्दी आहे ऐं असांजी सियासी क़यादत वेहण लाइ तयारु कोन्हे। ऐं साईं वरी ॿीहर अचां पियो इंजीनियर अब्दुल जब्बार मेमन साहब, अतीक रहमान साहब जो अगर कमेंट असां प्रोग्राम में शामिल कयो। अतीक रहमान साहब, आपको प्रोग्राम में खुश आमदीद कहते हैं। अच्छा सर, ये बताइए कि इस वक्त अगर हम नज़र करें अपनी मुल्की हालात पे, तो खबरें इतला ये आ रही हैं कि पेट्रोल की किल्लत है, दीगर मामलात, गैस वैसे भी नायाब हो चुका है। तो आपके पास क्या इतलात है, कौन सी कमोडिटीज़ हैं जो आने वाले दिनों में उनमें बहरान जन्म लेगा और शायद वो खाने पीने वाली चीज़ें भी मैसर ना हो? तो आपके पास क्या इतलात हैं सर, कौन कौन सी कमोडिटीज़ हैं जो इस वक्त शदीद बहरान में का शिकार है? जी बहुत शुक्रिया आपका। सबसे ज़्यादा बात यह है फिक्र की कि इस वक्त जो हमारे कंटेनर्स फंसे हुए हैं, जो हमने पिछले प्रोग्राम में भी बात की थी जी, वो कंटेनर्स रिलीज नहीं हो रहे किसी तरह। फॉरेन एक्सचेंज रिजर्व्स का भी प्रॉब्लम चल रहा है और फॉरेन एक्सचेंज रिजर्व्स की सूरत हाल तो ये है कि हमारे पास अब रिजर्व्स कोई 3.9 बिलियन डॉलर्स के रह गए जी। आगे और भी सूरत हाल ख़राब होगी क्योंकि 5 महीने में हमें 7 बिलियन डॉलर डेट सर्विसिंग करनी है, कर्ज उतारना है और साथ पे सूद भी देना है जी। गवर्नमेंट का एक अच्छा इकदाम है कि वो बेल आउट के लिए IMF से बात कर रही है और उनके साथ जो तरीक़ेकार है बहुत सारे। मेरे ख्याल है आपके प्रोग्राम में शायद अभी तक इस पर बात नहीं हुई कि IMF के जो स्टैंडर्ड डिमांड्स हैं या उनके प्रपोजल्स हैं या उनका चार्टर ऑफ डिमांड है जी, वो मेनली जो है वो 600 बिलियन रुपीस का उन्होंने कहा है कि एडिशनल टैक्सेस लगाए जाए। बिल्कुल सही। इसके बाद उन्होंने ये भी कहा है कि जो आपके एनर्जी प्राइसेस हैं वो तकरीबन 40% और बढ़ाए जाए। आपको पता है कि हम लोग हाईएस्ट टैक्स पेड एनर्जी कंज्यूमर्स इन द वर्ल्ड है, आप 40% लग जाए तो क्या होगा। उन्होंने ये भी कहा है कि कॉस्ट ऑफ बजट जो है वो 9,600 बिलियन रुपए होना चाहिए और कॉस्ट ऑफ डेट सर्विसिंग जो है वो 5,000 बिलियन रुपए होना चाहिए जी। साथ में उन्होंने कहा कि 17% का एडिशनल टैक्स भी लगना चाहिए। ये उनका चार्टर है, अभी इस पे नेगोशिएट हो रहा है। काफ़ी डिफिकल्टीज हैं जो हर सेक्टर पे आ रही हैं। अभी अब IMF से नेगोशिएशन भी आसान नहीं है। बात सारी है कि IMF से बात करने में ज़रा देर करती, दोस्तों पे, दोस्त मुल्कों पर एतबार किया, फाइनेंशियल इंस्टीट्यूशंस पे एतबार किया, लैंडिंग इंस्टीट्यूशंस पे एतबार किया और फिर उसके बाद चीज़ें डिले होती चली गई और जो फॉरेन एक्सचेंज रिजर्व है वो मजीद से मजीद एग्रीवेट होते गए। अब जो IMF से डायलॉग्स चल रहे हैं वो भी काफ़ी क्रूशल है। तो एक अच्छे अजीब से स्टेज से हम लोग गुजरने जिसमें देखते हैं क्या होता है। बहरहाल बेल आउट पैकेज पे तो हमें जाना है क्योंकि फॉरेन एक्सचेंज की सख्त ज़रूरत है और रुपीस की जो डॉलर्स की शॉर्टेज है उसको भी ओवरकम करने की ज़रूरत है। ये तो एक छोटा सा तज्जिया है फॉरेन एक्सचेंज रिजर्व्स के मुतालिक। लेकिन जहाँ आपने पूछा जी सर, डिमांड एंड सप्लाई जो फूड आइटम्स की है उस पर एक बहुत बड़ा ह्यूज सा गैप आया हुआ है और आप देखें कि जो अदाद-ओ-शुमार डाटा के मुताबिक अभी आ रहा है कि जो फूड स्टफ है वो 43% हाइपर इन्फ्लेशन पे चला गया है और ये तकरीबन 48 ईयर्स के रिकॉर्ड टाइम में कभी इतना ज़्यादा इन्फ्लेशन नहीं हुआ। और फिर इसको आगे बढ़ने में हमारे इंटरेस्ट रेट ने भी बहुत मदद की है जो कि वन ऑफ द हाईएस्ट इन द रीजन है 17% पे। ये तमाम चीज़ें इतनी एग्रीवेट हो गई और मिक्सअप होकर कंसोलिडेटेडली एक प्रॉब्लम खड़ी करी। इस वक्त जो सबसे बड़ा मसला है वो ये है कि दाल के कंटेनर, स्पाइसेस के कंटेनर, टी के कंटेनर, मिल्क के कंटेनर, ये सारे जितने कंटेनर्स हैं ये जो हमारे वहाँ स्ट्रैंडेड हुए में फंसे हुए उनको किसी न किसी तरह कोई तरीका करके इनको निकालना है वरना फूड की एक बहुत बड़ी शॉर्टेज हो जाएगी और कोई 10-15 दिन का जो स्टॉक है तो जो वो होपफुली IMF के साथ अगर हमारा IMF के साथ अगर पैसे आ जाते हैं, डॉलर आ जाते हैं तो फिर होपफुली कि इनकी LCs भी रिलीज़ होंगी और ये ख़राब होने से पहले मैसर हो जाएंगी। लेकिन एक और सवाल होता है ना अतीक रहमान साहब, जो मैंने मुश्ताक मीरानी साहब से किया और मेमन साहब से किया, आपको क्या लगता है कि IMF से हमारे मुआहदे के बाद पाकिस्तान के लिए सबसे बड़े इम्तहानात क्या होंगे? ठीक है, IMF से मुआहदे के बाद तो सबसे अच्छी बात आपकी ये होगी कि जो आपके डोनर्स हैं, अदर फाइनेंशियल इंस्टीट्यूशंस हैं या जहाँ से भी आपके फ्रेंडली कंट्रीज हैं जिनसे आपको उम्मीद है कि आपको कुछ मिलेगा और आप फिर अपने रिजर्व्स को दोबारा से सही कर सकेंगे और ये फ़ायदा आपको बहुत बड़ा होने जा रहा है। ये फ़ायदा तो आपका होगा। मैंने फिर यही बात इसीलिए कही है ना कि इसके साथ बहुत पहले IMF के साथ चले जाना चाहिए था। ये दोस्तों पे, पड़ोसियों पे और ये फाइनेंशियल इंस्टीट्यूशंस पे भरोसा नहीं करना चाहिए था। ये काम थोड़ा डिले हो गया। बहरहाल अब जो भी है उसको देखना है। दे हैव टू इंश्योर कि किस तरह से
हम उनके फंड्स वापस कर सकते हैं। जब तक श्योरिटीज नहीं मिलेंगी उनको, जाहिर है गारंटीज नहीं होगी, तो कोई किसी को लैंड नहीं करता है। कॉमन बैंकर भी किसी को लैंड नहीं करता। एक्सेस टू फाइनेंस, जहाँ एक कॉमन आदमी की जरूरत है, एक बिजनेसमैन की जरूरत है, इसी तरह एक मुल्क की भी जरूरत है। ये एक्सेस टू फाइनेंस का एक हिस्सा है कि हमारे फॉरेन एक्सचेंज रिजर्व को हमें जल्द से जल्द ठीक करना पड़ेगा। और आपने मिक्सअप कर दिया कि ये जो हमारे इम्पोर्ट के कंटेनर्स फंसे हुए हैं, इसको IMF के साथ, इम्पोर्ट के जो कंटेनर्स फंसे हुए हैं उनका क्या ताल्लुक है IMF के साथ जनाब? सर वो तो खाने पीने की चीजें, एलसीआं खुल गई, सामान आ गया, रोज कुछ कंटेनर्स आ रहे हैं, उनको तो गवर्नमेंट को कोई रास्ता निकालना पड़ेगा रिलीज करने के लिए, वरना तो बहुत मुश्किल हालात हो जाएंगे। IMF के साथ डील एक अलग चीज है, ये एक अलग चीज है। मैं फिर वही बात रिपीट करूंगा कि जहां एक्सपोर्ट को फैसिलिटेट करने के लिए इकदाम करे जाते हैं, बोला जाता है, इसी तरह इम्पोर्ट को भी करें, क्योंकि हम लोग इम्पोर्ट ओरिएंटेड कंट्री है। बात समझनी है कि 80% तो माल हम इम्पोर्ट से मंगाते हैं। हम किसी भी चीज के लिए कुछ भी मंगाना है तो हम इम्पोर्ट पे डिपेंड कर रहे हैं। कोई इंडस्ट्री 98% कर रही है, कोई 80 कर रही है, हमारी फार्मास्यूटिकल 80% कर रही है। ऐसे एक लंबी लिस्ट है इंडस्ट्रीज की जिनको अगर हम ले तो सारा के सारा तो इम्पोर्ट ओरिएंटेड। आप इम्पोर्ट को अगर लॉक करेंगे, ब्लॉक करेंगे, तो ये सारे प्रॉब्लम शुरू हो जाएंगे जो शुरू हो चुके हैं। मैं फिर बात कहता हूँ कि इन्फ्लेशन इज राइजिंग हाई, और ये एक बहुत बड़ा प्रॉब्लम है। कॉमन इंसान बहुत परेशान है, खाने पीने में भी इसको प्रॉब्लम आएगी, तो खरीद नहीं सकेगा, चीजें इतनी महंगी हो जाएगी। ठीक है। अच्छा इंजीनियर अब्दुल जब्बार मेमन साहब, अवां ॻाल्हि पे कई त इन्फ्लेशन रेट वधंदो ऐं डॉलर महांगो थींदो, पेट्रोल महांगो थींदो, त उनखे रोकण लाइ सब्सिडी त हाणे हुकूमत वटि त मिसाल सब्सिडी वारो त हाणे ऑप्शन बि घटि थींदो थो वञे, त पोइ अव्हांखे छा था सम्झो त हुकूमत खे छा करणु घुरिजे? कम अज़ कम जेको कॉमन मैन आहे उन ते भार घटि खां घटि पवे। ॾिसो, हिन वक़्तु जेके डायरेक्ट जेके चइजे इंटरवेंशन्स जा प्रोग्राम आहिनि, उन में जेको आहे तो तमामु ख़ातिरख़्वाह तौर ते हिकिड़ी वॾी रक़म रखियल अथव। हाणे थोरी देरि लाइ असां इहे चऊं त जेकॾहिं असां 1500 अरब खां वठी 2000 अरब रुपया हिकिड़ा डायरेक्ट इंटरवेंशन्स ते जेकॾहिं ख़र्च कयूं था, त मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में के जेके सोशो इकोनॉमिक क्राइसिस आहिनि, जंहिंजो ख़ौफ़ हर उन माण्हू खे हुअणु खपे जंहिं वटि कुझु आहे, छाकाणि त पाकिस्तान में कुझु जेके हालात हिन वक़्तु डेवलप पे था थियनि, शायदि इकोनॉमिस्ट उनखे सेंस कनि वेठा त इन खां बचण लाइ IMF मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में हिते मुखालफ़त न कंदी त डायरेक्ट इंटरवेंशन्स थियनि, बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम, इहे कार्डन वारा प्रोग्राम, इहे जेके सब्सिडीज़ एट दी बॉटम लेवल जेके आहिनि, इहे ॾियण जे ख़िलाफ़ न आहिनि। हाणे उन जे लाइ इहे जेके आहिनि से जेकॾहिं ॾींदासीं त असांजो जेको फिस्कल डेफिसिट आहे उहो बि त वधंदो, पर छाकाणि त IMF जे प्रोग्रामनि में हमेशह हिकिड़ो फिस्कल डेफिसिट सवले सिंधीअ में ईअं चऊं त तव्हांजो जेतिरो बि रेवेन्यू आहे, टैक्स ऐं नॉन टैक्स रेवेन्यू जेको आहे उनखे मिलाए करे उन जे अॻियां जेको एक्सपेंडिचर जे विच में 4000 रुपयनि जो फ़र्क़ु ईंदो आहे, उन फ़र्क़ खे जेकॾहिं ऑस्टेरिटी मेजर सां घटाए करे हिकिड़ा ॻाल्हि ॿोल कुझु ईअं ॿुधण में अचे वेठी त IMF सां हिननि एग्री कयो आहे त कुझु यानी 170 अरब 200 अरब या 70 अरबनि जूं ॻाल्हियूं था कनि। ॾिसूं फिगर छा थियूं अचनि साम्हूं। जेकॾहिं इहे उतां ऑस्टेरिटी मेजर्स मां जेकॾहिं घटायूं त फिस्कल डेफिसिट त IMF जे मुताबिक़ थोरो बैलेंस थींदो, पर जेकॾहिं कुझु पैसा जेके आहिनि से असां टैक्सिस जे मद में जेके हींअर वरी ॿियूं ॻाल्हियूं साम्हूं पे थियूं अचनि त केतिरा टैक्सिस, हाणे किथे 700 अरब रुपयनि जी बि ॻाल्हि थी, पर हिकिड़ो तव्हांखे मां ॿुधायां त 700 अरब रुपया त ऑलरेडी अवेलेबल आहिनि, छाकाणि त जेके पेट्रोलियम जे मद में जेके लेवीज़ ऐं GSTs वग़ैरह आहिनि उहे बि तमामु वॾी हिकिड़ी रक़म अथव जेका IMF चवंदी त इन्हनि खे वसूल कयो। कुझु उतां पैसा कढणा पवंदा, कुझु जेको ऑस्टेरिटी मेजर्स आहिनि, त हिन वक़्तु बि जेको मर्सिडीज़ बेंज़िस आहिनि उन में जेके आहिनि से तव्हांजा मिनिस्टर्स खां वठी, चीफ मिनिस्टर खां वठी, इवन प्राइम मिनिस्टर वेठो घुमे फिरे, हिन वक़्तु बि हिकिड़ी लग्जरी आहे हिन मुल्क में। ठीक है, 80 माण्हू वज़ीर आहिनि तव्हांजा। बिल्कुलु सही, इहो कट करणु घुरिजे न। ॾिसो, पहिरें पंहिंजे घर में बजट ठाहियो, उन खां पोइ तव्हां ॿाहिरें बजट जूं ॻाल्हियूं कयो। त असां अञा ताईं जेको आहे सो मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में जेको ॿार विझण जी कोशिशि कंदासीं उहो बिज़नेस ते पवंदो। इलेक्ट्रिसिटी जेकॾहिं वधंदी बिज़नेस ते पवंदो, आम माण्हूअ ते पवंदो। बावजूदि हुनजे जो बार बार इहो चवनि था त 300 यूनिट वारो इफेक्ट न थींदो, गैस ते पवंदो, टैक्सिस वधंदियूं त टैक्सिस में जेको वॾो हिकिड़ो हिसो अथव न, जेको हींअर रिआयत कढनि वेठा,
उहा रियायत अथव इनडायरेक्ट टैक्स GST। जी बिल्कुल GST तव्हांजी घटाईंदा ऐं GST जी एग्ज़म्पशन घटाईंदा त इहो बार पवंदो हिकिड़े आम माण्हू ते बार पवंदो, आम माण्हू उन मां सर्वाइव कीअं करे सघंदो। इहो हिकिड़ो असद मां तव्हांखे हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधायां, तव्हांखे शायदि तव्हां न ॿुधी हूंदी। हिन वक़्तु बि पाकिस्तान में 1370 अरब रुपयनि जी टैक्सिस जी रियायत अथव किन माण्हुनि खे जेके तमामु घणा स्ट्रॉन्ग आहिनि, किन माण्हुनि खे के वज़ीर वज़रा जा मिट माइट दोस्त चाचा भाइटिया आहिनि, किन माण्हुनि खे जिन जो पॉलिटिक्स सां एफिलिएशन आहे। 1500 अरब रुपया ये टैक्सेस अथव एग्ज़म्पशन्स। मां त चवां थो IMF खपे त इहे 1500 अरब ई ख़तम करे। सर होपफुली IMF ख़त्म करे उन खां अॻु में इहो रियासत खे खुद ही इन तरह जा स्टेप वठण घुरिजनि। अच्छा अतीकुर रहमान साहब, आपके पास आप क्या समझते हैं, आपकी नज़र में कौन सा फार्मूला है कि IMF के पास ज़ाहिर सब्सिडी खत्म होगी और फिर महंगाई का जो तूफान आने वाला है, आम आदमी को रिलीफ देने के लिए हुकूमत को क्या करना चाहिए? देखिए, सबसे बड़ी बात तो ये है कि ये जो जंप लिया है ना इन्होंने पेट्रोलियम का, जी सर, ये मैसिव है, ये बहुत ज्यादा है। अपने जैसे अब्दुल जब्बार साहब अभी कह रहे थे कि इनको अपने एक्सपेंसेस कम करना है, ये अपने जो इतने बड़े बड़े एक्सपेंसेस हैं उनको कम करें। और मैंने पिछले प्रोग्राम में भी कहा था और रिपीट कर रहा हूँ कि यस्टरडे बेसिस पे गवर्नमेंट को चाहिए कि $2 बिलियन के अपने जो खर्चे हैं ना उनको किसी तरह कम करना। ठीक, ये रिलीफ दे दे कौम को फॉरेन एक्सचेंज में कि $2 बिलियन के एक्सपेंसेस करो, वो हो सकते हैं। एक लंबी लिस्ट है जो डिस्कस होता है। अब आवाम पर 35 रुपए का पेट्रोलियम का बम गिरा दिया। अब इसके बाद कोशिश की जाए अगर एक और पेट्रोलियम डेवलपमेंट लेवी को बढ़ाएंगे या सेल टैक्स को इम्पोज करेंगे जैसे अभी अब्दुल जब्बार साहब बता रहे थे जी, तो ये तो कोई एक अच्छी बात नहीं होने जा रही ना, ये तो बहुत बड़ा बोझ है। और आप देखें जब पेट्रोल बढ़ता है तो लॉजिस्टिक कॉस्ट बढ़ती है, ट्रांसपोर्ट बढ़ती है, सब कुछ बढ़ता है, सप्लाई चेन बढ़ता है। बस इसी पे तो डिपेंड करती है सारी इकोनॉमी। अब इस पे सारा का सारा बुरा हाल हो जाए तो ऑटोमेटिकली कॉस्ट ऑफ डूइंग बिजनेस बढ़ जाएगा, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन बढ़ जाएगा। एक तरफ हम देख रहे हैं माल नहीं आ रहा रॉ मटेरियल, दूसरी तरफ कॉस्ट ऑफ डूइंग बिजनेस मजीद बढ़ जाए, प्रोडक्शन आगे नहीं हो रही और महंगी, तो हम एक्सपोर्ट क्या करेंगे, खाक करेंगे, हम तो कॉम्पिटिटिव रेट से भी निकल जाएंगे, यूटिलिटीज को ही ऊपर पे करते रहेंगे और साथ में हमारे पास शॉर्टेज रहेंगी चीजों की। तो ये बहुत बड़ा प्रॉब्लम है। तो मैं समझता हूँ कि आपने सजेशन मांगा है तो इसका सबसे बड़ा सजेशन यही है कि मेरा ख्याल है और हर कोई एग्री भी करेगा कि गवर्नमेंट को अपने एक्सपेंसेस को जिस हद तक हो सके यस्टरडे बेसिस पे कटेल करना चाहिए और कम करना चाहिए। और साथ में जो टैक्सेस नए नए लगाए जा रहे हैं जो भी है उसका कोई एक एरिथमेटिक बना लें कि कम से कम कंज्यूमर गुड्स पर और जो फार्मास्यूटिकल आइटम्स हैं उनको तो छूट रहे ना, वो अपने हिसाब से सस्ते में। देखिए एक आम आदमी अगर खाना नहीं खाएगा या एक आम आदमी अगर दवाई नहीं खाएगा तो कैसे जिएगा, तो उसका तो जीना मुश्किल हो जाएगा। बिल्कुल ये तो एक बहुत छोटा सा सोल्यूशन है, एक आम आदमी भी देख सकता है। आई थिंक गवर्नमेंट से रिक्वेस्ट यही की जाती है कि जहाँ उन्होंने कुछ और अच्छी बातें करनी कुछ किए, जैसे ऑल पार्टी कॉन्फ्रेंस कर रहे हैं और उसके बाद ये कि IMF से मुदाखलत कर रहे हैं, तो उसमें एक कंसिडरेशन ये भी हो कि ये माल जो फंसा हुआ है उसको किसी तरह रिलीज कराएं ताकि लोगों के पास खाने पीने का सामान आसान दाम, बहुत सस्ते दामों। बहुत शुक्रिया, दूसरा ये जो आपका इंटरेस्ट रेट है जो दिन पर दिन बढ़ता जा रहा है इसको भी कुछ कम किया। बहुत शुक्रिया अतीकुर रहमान साहब, प्रोफेसर मुश्ताक मीरानी साहब, इंजीनियर अब्दुल जब्बार मेमन साहब, टिन मौज़ूद मेहमान की वॾी महिरबानी। नज़ीर तफ़सीली तौर ते असांजा टिन मुआशी माहिरनि जो IMF सां थियल मुआहिदे खां पोइ वारी सूरत हाल ऐं मुल्की मैशत ते उनजो नुक़्ते नज़र ॿुधो। हिते प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुचे। असद मुमताज़ रेड खे ॾींदा इजाज़त, सदाईं गॾु।